बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी माहिया आफ्ताब मुग़ैरी। अॼु ॻाल्हि कयूं त मुल्क जी सभ खां वॾी अदालत लॻी, जंहिंमें अॼु चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि जजनि अॼु ॿुधणी कई। वॾा ॿ अहम केस, हिकु फैज़ाबाद धरणे में यकीननी अॼु चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि जजनि जेके अॼु रिमार्क्स ॾिना उहे बि अॼु वॾा अहम आहिनि। अॼु तय आहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त लॻे ईअं थो त फैज़ अमीन खे फैज़ाबाद धरणे में बचाइण जी कोशिशि कई वई आहे। सॼे इन जेके हुकूमत जी तरफ़ां जेके कमीशन जोड़ियो वियो जंहिंमें जेको आहे सो सभिनी खां बयान कलमबंद करणा हुया, उन में लॻे ईअं थो त कुझु माण्हुनि खां कसमनामा वरिता विया, कुझु माण्हुनि खां बयान, पर जेके मेन फरीक़ हुयो जंहिंजे ख़िलाफ़ तय आहे त फैज़ाबाद धरणो यानी कि तहरीक लबैक पाकिस्तान जा उहे माण्हू जेके इन धरणे में मौजूदु हुया, उन मां कंहिं बि माण्हू खां बयान न वरितो वियो। तया त अॼु फैज़ अमीन खे किथे न किथे लॻे पियो त बचाइण जी कोशिशि कई वई। इन सां गॾोगॾु सिंधी सुन्नी इत्तेहाद काउंसिल यानी कि तया त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेके मख़सूस नशिस्तूं हुयूं जंहिंमें KPK सिंध बलूचिस्तान ऐं पंजाब ऐं तया त सेनेट जे हवाले सां जेके उन्हनि खे सीटूं मिलणियूं हुयूं, उन ते बि अॼु जेको आहे सो केस में ॿुधणी थी। उन ॿुधणीअ खां पोइ तय आहे त पेशावर हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उनखे चीफ जस्टिस पाकिस्तान मुअतल करे छॾियो। इन सां गॾोगॾु तय आहे त ईंदड़ फ़ैसिले ताईं उहे माण्हू वोट नथा ॾेई सघनि जेके हिन वक़्तु इन शेयरिंग सिस्टम ते जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे इहे सीटूं विराए ॾिनियूं वयूं हुयूं, उहे हिन वक़्तु जिते पंजाब में, सिंध में ऐं विफ़ाक़ में जेके पहुता आहिनि मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि जा MPAs ऐं MNA, उहे यानी कि को बि वोट या कंहिं बि कानून साज़ी में ओसि ताईं नथा वेही सघनि या हिसो नथा वठी सघनि जेसि ताईं इन जो हक़मी फ़ैसिलो थिए। इलेक्शन कमीशन पाकिस्तान खे भी जेको आहे सो नोटिस जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन पाकिस्तान खे अॻिली ॿुधणी ताईं तय आहे त घुरायो वियो आहे त इन में वाज़े तौर ते जेको इलेक्शन कमीशन पाकिस्तान जो हिकिड़ो कानून आहे उन तहत उहो बि पंहिंजो जवाबु जमा कराईंदी। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मोज़िज़ महिमान जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी यकीननी इन सॼे इलेक्शन जे प्रोसेस में भी जेको आहे सो वॾो अहम किरदारु आहे। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आइन ऐं कानून जी ॻाल्हि कंदी आहे। डॉक्टर करीम ख्वाजा साहब आहिनि असां सां स्टूडियो में, वॾी महिरबानी डॉक्टर साहब अवां वक़्तु कढियो। मखदूम मोहसिन साहब आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻवान आहिनि, अवां जी बि वॾी महिरबानी, अवां असां सां स्टूडियो में मौजूदु हूं। सरदार यासीन आज़ाद साहब आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा अगवान हैं, सीनियर कानूनदान हैं। यासीन साहब आपका भी बहुत शुक्रिया। यासीन साहब मैं आपकी जानिब आऊँगा। सबसे पहले सर ये बताइएगा कि आज चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काजी फ़ाइज़ ईसा साहब की जो रिमार्क्स है सर, सबसे पहले फैज़ाबाद धरने की बात करें, उसमें तो उन्होंने कहा लग ऐसे रहा था कि कहीं ना कहीं एक शख्स को बचाने की कोशिश की जा रही है। पूरे इस बाइंडिंग में लग ऐसे रहा है, जो भी पैराग्राफ में पढ़ता हूँ कहीं ना कहीं फैज़ अमीन साहब का नाम आता है। लग ऐसे रहा था कि फैज़ अमीन को बचाने की कोशिश की गई और इसके साथ साथ जो बयानात कलम बंद किए गए, जो फैक्ट्स इकट्ठे की गई, उसमें कहीं भी ये नज़र नहीं आ रहा कि तहरीक लबैक पाकिस्तान का किसी भी शख्स से कोई बयान लिया गया हो। जहाँ तक फैज़ाबाद धरना केस का ताल्लुक है, जी जी, ऑनरेबल चीफ जस्टिस का आने के बाद उस पर कमीशन भी बना, कमीशन की डिटेल रिपोर्ट भी हुई और ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने उस रिपोर्ट पे आदमी एतमाद किया। वो बात अपनी जगह है। आइन का आर्टिकल 189 ये कहता है कि जब सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट का कोई फैसला होता है तो वो बाइंडिंग है इदारों के ऊपर। और अगर जो फैज़ाबाद धरना केस में जो डायरेक्शन जज साहिबान जिसमें फैज़ ईसा साहब खुद शामिल थे, तो वो जो डायरेक्शन दी गई थी हुकूमत वक्त का ये फर्ज था कि उन डायरेक्शन को फॉलो करते और इस जजमेंट को लिखेंगे। अब रह गया मामला इसका कि फैज़ाबाद धरने में जो रिमार्क्स आ रहे हैं कि फैज़ अमीन तलक जहाँ तक है, आपको पता है कि जब ये इस केस की प्रोसीडिंग हुई तो फैज़ अमीन साहब को डायरेक्शन दी गई थी, उन्होंने अपना एक जवाब फाइल किया था। जवाब फाइल करने के बाद जो है ना, उनको तो कोर्ट में आपने बुलाया नहीं और कोर्ट में बुलाने के बजाय, कोर्ट में आने के बजाय उन्होंने जवाब दाखिल कर दिया। तो इन हालात में आप ये बता दें कि जिस तरह ऑनरेबल सुप्रीम कोर्ट कहता है कि हुकूमत ने फैज़ अमीन के खिलाफ क्या कार्रवाई की,
तो हमें जरा हकीकत पसंद होना पड़ेगा, ये देखना पड़ेगा कि कहना तो बड़ा आसान है, लेकिन उन जजमेंट को इम्प्लीमेंट करना, और जिन लोगों से आप इम्प्लीमेंट कराने चाहते हैं या जिनके खिलाफ आप कार्रवाई चाहते हैं, जनरल परवेज मुशर्रफ को भी तो सजाए मौत हुई थी, एक दिन के लिए भी तो आपने जेल नहीं जाने दिया, क्यों नहीं गया जनरल परवेज मुशर्रफ को? जेल में जाना चाहिए था ना, वो तो एक दिन भी जेल में नहीं गया। और जब सजाए मौत हो गई तो पूरी जिंदगी उन्होंने दुबई में गुजारी, पाकिस्तान में वापस आई नहीं, और कोर्ट जाते जाते आप देखें कि कोर्ट पहुंचने के कहीं और पहुंच गए थे। अब जो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का फैसला मेरे लिए इंतहाई अहम है, उस पर इम्प्लीमेंटेशन होनी चाहिए। लेकिन आप जो डिमांड करते हैं कि फैज हमीद को बचाया जा रहा है, तो फैज हमीद के खिलाफ कार्रवाई करना क्या ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने खुद जब आपने जजमेंट दिया और वो जजमेंट में बाकायदा ये एविडेंस आ गई कि फैज हमीद ने बाकायदा नेगोशिएशन की, बाकायदा जो प्रोटेस्ट करने वाले लोग थे उनको पेमेंट भी दी, और वो ये कहता है कि मैंने एग्जैक्टिव पे कहने पे किया। अब एग्जैक्टिव पे कहने पे किया तो फिर वो जो कुछ हुआ क्यों हुआ, ये बात मेरी समझ नहीं आता। ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जो रिमार्क्स हैं अपनी जगह पे हैं, वो चाहते हैं वो जजमेंट हो, उनकी रिक्वायरमेंट भी यही है तो जजमेंट को इम्प्लीमेंट होना चाहिए। लेकिन जो डिमांड कर रहे हैं वो मेरी समझ से बाहर है, क्योंकि आपके लिए काफी मुश्किल है कि जब एक आदमी को एक गद्दारी के केस में सजा मौत हुई, उसके खिलाफ तो आप कोई कार्रवाई कर नहीं सके, पर फैज हमीद तो अभी भी रिटायर्ड जनरल की हैसियत से अपनी जगह पे बैठा हुआ है। तो ये जब मामला ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने टेकअप किया था, तो एटलीस्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को फैज हमीद को डायरेक्शन देनी चाहिए थी कि कोर्ट में आए और अपनी वजाहत दे। जी जी। आपने तो उसको बुलाया नहीं, और बुलाते भी तो शायद वो आने के लिए जाने तो फिर तैयार नहीं था। अब ये जो सूरत हाल है जरा कॉम्प्लिकेटेड है, और इसके मतलब मेरा तो अपना जो जाती मौक़िफ़ तो है वो यह है कि जजमेंट पे मुकम्मल अमल होना चाहिए। और ये जजमेंट की इसलिए कहता हूँ कि कई दफ़ा मैंने आपके प्रोग्राम के हवाले से कहा कि जब जस्टिस जवाद ख्वाजा साहब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थे, तो 25 दिन के लिए वो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान बने। उन्होंने 2 जजमेंट दिए कि उर्दू को सरकारी जबान बनाया जाए, और दूसरा उन्होंने जजमेंट दिया कि DHA लाहौर का जो है ना ऑडिट होना चाहिए। उस जजमेंट को तो हम इम्प्लीमेंट नहीं कर सके। तो अब जाहिर है कि जो ऑनरेबल जजेस कोर्ट प्रोसीडिंग के दौरान ऑब्जर्वेशन देते हैं, अमूमन मैं क्या अपनी जिंदगी में जो देखता हूँ कि जब कोई फाइनल जजमेंट देते हैं, वर्डिक्ट देते हैं, तो जो टीवी की हद तक जो ऑब्जर्वेशन होते हैं वो बाज़ औक़ात जजमेंट के अंदर नहीं मिलते। ठीक है। तो अब जहाँ तक इस प्रोग्राम का हवाले से है, मैं कहता हूँ कि वो होना चाहिए, इस पर अमल होना चाहिए। लेकिन जो डिमांड ऑनरेबल सुप्रीम कोर्ट कर रहे हैं उस पर करते करते कहीं आपकी हुकूमत भी चली गई तो फिर आप क्या करेंगे, ये बात मेरी समझ में नहीं आती। तो हम जज्बाती अंदाज में या अपने रीट को कायम करने के लिए इदारे का फर्ज है कि सुप्रीम कोर्ट के इदारे का हर फैसला जी आईनी तौर पर बाइंडिंग है। सर, मैं सुन्नी इत्तेहाद काउंसिल की बाइंडिंग मखसूस है तो नशस्तों पे भी संविधान बात करूंगा आपसे, मगर डॉक्टर करीम ख्वाजा जी साहब भी हैं मेरे साथ। मैं चाहता हूं कि डॉक्टर साहब भी इस पे जो है फैजाबाद धरने पे बात करें, तो फिर उस पर भी करेंगे। डॉक्टर साहब की पिया समझो अॼु फैजाबाद धरने जे कमीशन जो जेका रिपोर्ट ते जेको आहे सो कावड़ जो इज़हार कयो आहे अॼु जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं सुप्रीम कोर्ट ॿुधणी जे दौरान फैजाबाद धरने में किथे न किथे फैज़ हमीद ते जेको आहे सो नाराज़गी जो इज़हार बि कयो आहे। लॻे पियो त चीफ जस्टिस साहब जेको चवनि पिया त उन में जिथे किथे फैज़ हमीद जो रुॻो नालो हलो। ॾिसो, पंहिंजो यासीन आज़ाद साहब सीनियर वकील आहे, जेतोणी हुननि जो तालुक़ु नून सां आहे, पर उहो हिकिड़ो इंडिपेंडेंट हुनजो व्यू पॉइंट आहे जी। ऐं हुनजी व्यू पॉइंट सां सहमत थो कयां, बिल्कुलु। पर कुझु इज़ाफ़ी ॻाल्हि बि करणु थो चाहियां त असां वटि 75 सालनि खां सिस्टम ईअं पियो हले, ऐं इहा ॻाल्हि सही आहे त परवेज़ मुशर्रफ खे सज़ाए मौत ते असां छा अमल करायोसीं, उहो ॿियो हलियो। अच्छा, उन खां पोइ 2-3 चीज़ूं आहिनि जेसि ताईं असांजे 75 सालनि में हिकिड़ो त पॉलिटिकल पार्टीज़ इलाही स्ट्रॉन्ग्स कोन्हनि बिल्कुलु जेका हिंदुस्तान में आहिनि या इंग्लैंड में आहिनि या दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में। बिल्कुलु। त हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे। ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकल प्रोसेस कोन्हे, इन जे करे जेको आहे सो इंटरवेंशन्स थी वञनि। टी जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, बारीक बीननि वारी ॻाल्हि आहे, उहो हिते हमेशह 75 सालनि में इंटरनेशनल क़ुवतनि जा मफ़ादात आहिनि।
उहे मफ़ादात अगरि ज़रूरत आहे हिन मुल्क खे माना हुननि खे त पोइ हिते मार्शल आर्ट्स बि लॻी थी वञनि, आइन जेको आहे सो तहस नहस थो थी वञे। ऐं हाणे इन हालत में हिकिड़ो ई हल आहे जेको आहे सो पॉलिटिकल पार्टीज़ स्ट्रॉन्ग थींदियूं। जॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ स्ट्रॉन्ग थींदियूं तॾहिं जुडिशियल, मुंहिंजो इहो पॉइंट ऑफ व्यू आहे सियासी वर्क। यानी कि तव्हां चओ पिया त हिकिड़ो आइन ऐं कानून तॾहिं मज़बूत थी सघे थो जॾहिं हिकिड़ो जमहूरी ऐं हिकिड़ो जेको आइनी इदारो आहे पार्लियामेंट उहा मज़बूत थिए। न सर, जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी मज़बूत आहिनि, हिंदुस्तान में कांग्रेस स्ट्रॉन्ग पार्टी हुई जंहिंजे करे जेको आहे सो जेका असांखे जेके इदारा मिलिया पार्टीशन वक़्त में, वो ब्रिटिश इम्पीरियलिस्ट आर्मी मिली ऐं ब्यूरोक्रेसी मिली न, असांखे मिली 33%, हिंदुस्तान खे मिली 67%। 67% के कांग्रेस पंहिंजे में लखां जेको आहे सो वर्कर हुआ, हज़ारे लीडर हुआ, उन्हनि जेको आहे सो उनखे डेमोक्रेटिक प्रोसेस ऐं इदारनि खे स्ट्रॉन्ग कयो, माना कोर्ट्स खे या पार्लियामेंट खे। इहो पॉलिटिकल पार्टीज़ दुनिया जी तारीख़ियाती ॿुधाए, ठीकु आहे न। हींअर जेको चाइना जी कम्युनिस्ट पार्टी जे अंडर फ़ौज अचे थी न, या जेको आहे सो सॼो इदारा था अचनि। अमेरिका में बि पॉलिटिकल पार्टी स्ट्रॉन्ग आहिनि जंहिंजे करे सभु चीज़ूं हलनि पियूं। असां वटि बदकिस्मती सभु 75 सालनि खां कोन्हे। असांजी पॉलिटिकल पार्टी सभु स्ट्रॉन्ग थींदियूं त पार्लियामेंट बि स्ट्रॉन्ग थी वेंदी ऐं पंहिंजो जुडिशरी बि स्ट्रॉन्ग थींदी। इहो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे। बिल्कुलु। मखदूम साहब, तव्हां छा पिया सम्झो त हिकिड़ो फैज़ाबाद धरणो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ छा थी सम्झे त वाक़िअतन हिन में लॻे इहो ई पियो त जेको अॼु रिमार्क्स आहिनि कोर्ट जा उहे वॾा अहम आहिनि, पर PTI सम्झे थी त फैज़ाबाद धरणे जी कमीशन ते जेका अॼु बरहमी जो इज़हार कयो आहे ख़ासि तौर ते चीफ जस्टिस पाकिस्तान, सम्झो पिया त अॻिते हली किथे न किथे तयन थींदो ऐं इन में जेके मेन माण्हू मुलविज़ आहे उन्हनि खे सज़ा मिलंदी। पर इहो यादि रखिजो त जीअं यासीन आज़ाद साहब ॻाल्हि कई त पाकिस्तान जे अंदरि अहिड़नि ताक़तवर माण्हुनि खे जमहूरी हुकूमतूं जेके कमज़ोर हुकूमतूं आहिनि उहे कॾहिं बि सज़ा नथियूं ॾियाराए सघनि, या वरी उन में ओड़ी रीति हथु नथो पवे जहिड़ी रीति जेको आहे सो आम कंहिं सियासी वर्कर में या कंहिं लीडर में पए। साईं, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आउं सम्झां थो त असांजे पूरे सिस्टम ते हिकिड़ा सवालिया निशान आहिनि। असांजे अदलिया जो निज़ाम हुजे, असांजे गवर्नेंस जो निज़ाम हुजे, या असां वटि हिकिड़ो इंसाफ़ जी तक़ाज़ा हुजे, असां वटि माज़रत सां इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी कॾहिं थी कान्हे। हिते पाकिस्तान जी तारीख़ में जेको इलेक्टेड प्राइम मिनिस्टरनि सां हशर कयो वियो आहे तारीख़ पई आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां छा थियो 40 सालनि खां पोइ, उन सां जेको हाणे क्लैरिफिकेशन्स पियो अचनि, इमरान ख़ान सां छा पियो थिए, या उन खां अलावा विच में जेके ॿिया बि काफ़ी सारा गुज़रिया, त पाकिस्तान जी तारीख़ रही आहे त कंहिं बि प्राइम मिनिस्टर अॼु ताईं पंहिंजो टर्म पूरो कोन करे सघियो। आख़िर किथे का न का डिस्पाइट क्रिटिसाइज़िंग एनी पॉलिटिकल पार्टी या एनी डिस्पाइट बीइंग अ पॉलिटिकल स्टेक होल्डर, अगरि असीं न्यूट्रल थी अॼु ॻाल्हायूं त सभु ख़राबु हुआ, सभु जा सभु करप्ट हुआ, सभु जा सभु नाअहल हुआ। आख़िर किथे न किथे ख़राबी असांजे सिस्टम में आहे, ऐं जेसीं ताईं उहो सिस्टम दुरुस्त न थींदो, छा इहा साॻी जुडिशरी कान हुई जंहिं मुशर्रफ जे मार्शल लॉ खे एक्सेप्ट कयो? छा इहा साॻी जुडिशरी कान हुई जंहिं वरी साॻी जुडिशरी मुशर्रफ जे अगेंस्ट बि बीठी? वुकला हुया, उहे ई जज हुया जेके मुशर्रफ जे अगेंस्ट बीठा, ऐं हिकिड़ी वॾी उहा तहरीक जेका तय आहे त पाकिस्तान जी तारीख़ में लिखी वेंदी ऐं पढ़ी वेंदी त उन्हनि कहिड़ी रीति जेको आहे सो हिकिड़े डिक्टेटर जे साम्हूं बीह रही। पर उन खां पहिरीं अगरि चलो मुशर्रफ जे दौर खां पहिरीं त अगरि ज़िया जे दौर ते था ॻाल्हायूं त ज़िया जॾहिं मार्शल लॉ हई उनखे एक्सेप्ट कंहिं कयो? कोर्टुनि कयो। उन खां पहिरीं अयूब मार्शल लॉ एक्सेप्ट कंहिं कयो? कोर्टुनि कयो। त असांजे कोर्टुनि जो निज़ाम अगरि बहितर थी वञे, अगरि हिकिड़ो सिस्टमेटिक तरीक़े सां हली पवे त आउं सम्झां थो त असांजे मुल्क जो निज़ाम बहितर थी वेंदो। मैं आऊँगा यासीन आज़ाद साहब, एक तो सुन्नी इत्तेहाद काउंसिल की मखसूस नशिस्तों के बाबत जो है आज भी जो है सुप्रीम कोर्ट यानी कि मुल्क की सबकी बड़ी अदालत, और आज उसमें भी जो बात हुई है सर बड़ी अहम है, इसको कैसे देखते हैं? और ख़ास तौर पर इलेक्शन कमीशन और उनको आज नोटिस भी जारी हुए और पेशावर हाई कोर्ट के फैसले को मुअत्तल किया है सर। यासीन आज़ाद साहब, जहाँ तक जी सर मैं जवाब दे रहा हूँ सर। जी जी मोदी सर। जी हाँ, आ रही है सर। हेलो जी सर, आ रही आवाज आ रही। जहाँ तक आज के फैसले का तल्लुक है, ये जा रहा है कि पेशावर हाईकोर्ट का जजमेंट था और पेशावर हाईकोर्ट के जजमेंट को ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने सस्पेंड किया। सस्पेंशन का मतलब यह हरगिज नहीं हो गया कि वो फाइनल फैसला हो गया। सारा के इसके केस के लिए लार्जर बेंच शायद सुप्रीम कोर्ट बना रहे हैं, बेंच की बाकायदा डे टू डे प्रोसीडिंग हो।
अब रह गया मामला बहुत सारे आपने जहाँ दूसरे जजेस का ऑब्जर्वेशन है वहाँ जस्टिस मोहम्मद अली मजहर का ऑब्जर्वेशन जो आपने है वो देखा होगा कि उनका था कि पीटीआई ने चलें सर, आपकी ऑडियो रुक रुक के आ रही है, कोशिश करते हैं कि आपको टेलीफोन पे हम आपसे जुड़ जाएं तो बड़ा अहम होगा। मगर मैं जब तक यासीन आज़ाद साहब सां राब्तो थे, डॉक्टर साहब छा पिया सम्झो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं इहे जेको अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको कोर्ट में वञण ऐं पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिले खे मुअतल करणु कीअं पिया ॾिसो सर? सर हाणे सुप्रीम कोर्ट जो हर फ़ैसिलो अखियुनि ते आहे ऐं असां कमेंट्स क्रिटिसाइज़ त नथा करे सघूं, वेलकम था कयूं या चवंदासीं अॻिते छा थो थिए। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त जेको कॉन्स्टिट्यूशन आहे उहो साइलेंट आहे ऐं हाणे वक़्तु ऐं हालात चए नयूं चीज़ूं जेके जॾहिं कॉन्स्टिट्यूशन ठहियो त इहा चीज़ कंहिं सोची कोन हुई त अहिड़ा बि हालात थींदा जो इंडिपेंडेंट खटी ईंदा, हीअ थींदो हू थींदो। हाणे इन में या त ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त इन में अमेंडमेंट थियणु खपे पंहिंजो पार्लियामेंट में ॿिन्ही ऐवाननि में 2/3 तहत, तॾहिं वञी चीज़ूं क्लियर थींदियूं, न त पोइ ॿियो त को हल कोन्हे, सिंपल मेजॉरिटी तहत इहो चीज़ नथी थी सघे। ॿियो इहो आहे त काज़ी साहब जो टाइम पीरियड बि शायदि हाणे ख़तमु थियण वारो आहे रिटायरमेंट जे हवाले सां। जी मार्केट में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि पियूं, सोशल मीडिया ते सही आहे ग़लति आहे, ऐं नथो चाहियां जी जी कि भई टेन्योर वधे पियो या एज वधे पई, डेट आई डोंट नो। हाणे हिन जेका जस्टिस साहिबु जेका मंसूर अली शाह हुनखां पोइ शायदि थींदो जेके चीज़ूं हलनि थियूं अॻिते चीफ जस्टिस, त पोइ हाणे जेकॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारा खे अगरि सीटूं या पीटीआई खे मिली थी वञनि त पोइ 2/3 मेजॉरिटी जो कुझु थी कोन सघंदो। त हाणे इहे फार रीचिंग फ़ैसिला आहिनि जेके वक़्त सां चीज़ूं क्लियर थींदियूं, पर गिड़बड़ आहे ऐं वधीक असांखे कोर्ट लाइ ऐं वधीक कमेंट नथो कयां, असांखे एतिराम आहे, पीपल्स पार्टी हमेशह कोर्ट जा फ़ैसिला एक्सेप्ट कई आहे ऐं हाणे बि जेको बि थियो क़बूल थींदी, पर इहो कॉन्स्टिट्यूशन साइलेंट आहे ऐं हिन ते इंटरप्रिटेशन जी या अमेंडमेंट जी ज़रूरत आहे। मखदूम साहब कीअं पिया ॾिसो, तव्हां सम्झो पिया त वाक़िअतन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे किथे न किथे रिलीफ मिले पियो, मुख़्तलिफ़ डॉक्टर साहब वारी ॻाल्हि त अदालत जो फ़ैसिलो आहे अखियुनि ते ऐं अदालत जेका ॿुधणी कई आहे या फ़ैसिलो त न आयो आहे, पर जेका ॿुधणी कई आहे, जेके हिन महिल ताईं रिमार्क्स आया आहिनि, जेके कमेंट्स ॾिना आहिनि चीफ जस्टिस, उहे किथे न किथे लॻे पियो त तव्हांखे रिलीफ मिलंदो। पर ॿिए तरफ़ वरी अॼु परवेज़ इलाही खे रिलीफ मिलणु, उनखे जेल खां घर जी मुंतक़िली जो ऑर्डर, अॼु वरी अपोज़िशन लीडर जी अमरीकन सफ़ीर सां मुलाक़ात ऐं पोयनि ॾींहंनि में अव्हां जे वॾी लीडरशिप जूं इहे दावाऊं त असां मुल्क जे जेके असल डिसीजन मेकर आहिनि उन्हनि खां सवाइ बाक़ी जमहूरी कंहिं बि माण्हू सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहियूं, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग सां, त पोइ रिलीफ वाक़िअतन हाणे तव्हां उहो ई दर ॻोल्हियो आहे जिथां माज़ी में ॿिया बि रिलीफ वठी चुका आहिनि? आउं सम्झां थो त अगरि अदालत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे रिलीफ ॾिए थी त इहा हिकिड़ी ख़ुशाइद शइ आहे। अदालत खे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ ते हिकिड़ी नज़र करणु खपे ऐं हिन टाइम जे लाइ न मुस्तक़िली इहो पॉलिसी हुजणु खपे त अगरि किथे कंहिं जमात सां या कंहिं पॉलिटिकल स्टेक होल्डर सां अगरि किथे ज़्यादती थिए थी त अदलिया खे पंहिंजे क़ानूनी गुंजाइशुनि तहत हर माण्हू खे, हर पॉलिटिकल पार्टी खे रिलीफ ॾियणु खपे। बाक़ी रही ॻाल्हियूं थियनि थियूं नथियूं थियनि, पहिरीं ॻाल्हि त पॉलिटिक्स में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा आउं सम्झां थो त कॾहिं बि बंदि न आहिनि। पर अव्हां जा बंदि आहिनि, अव्हां जा दरवाज़ा पीपल्स पार्टी लाइ बंदि आहिनि, अव्हां जा दरवाज़ा आसिफ अली ज़रदारी लाइ बंदि आहिनि, बिलावल भुट्टो लाइ बंदि आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हर वर्कर कारकुन सां ऐं लीडरशिप सां मिलण लाइ तयारु न आहियो, अव्हां जा दरवाज़ा PMLN सां बंदि आहिनि। त तय आहे त अव्हां त ऑनियर वेही हिकिड़े बराए रास्त शो में अव्हां जी सीनियर लीडरशिप चवे थी त असां त हिननि सां ॻाल्हाईंदासीं, असां ॻाल्हाईंदासीं जंहिंसां उहे अव्हां सां नथा ॻाल्हाइनि, तव्हां जंहिंसां ॻाल्हाइण चाहियो, तव्हां सां जेके ॻाल्हाइण चाहिनि था हुन सां अव्हां न पिया ॻाल्हायो। छो नथा ॻाल्हाइनि? केरु थो चए त कोन था ॻाल्हाईंदो? बिल्कुलु ॻाल्हियूं थियनि थियूं। असांजे मुल्क में ॾिसो न, असांजे मुल्क में तव्हां अगरि पास 30 साल कढी ॾिसो त असांजे इदारनि जी ऐं पॉलिटिकल पार्टीज़ में कॾहिं हमआहंगी हूंदी आहे, कॾहिं हिकिड़े पेज ते न हूंदा आहिनि।
ऐं तव्हां अगरि 2018 खां 2021 ताईं पाकिस्तान तहरीक इंसाफ त कंहिं बि पेज ते नज़र नथी न 2018 खां 2021 ताईं असीं इंतज़ारनि सां हिकिड़े पेज ते हुआसीं। 2021 खां पोइ असीं साम्हूं आहियूं। 18 खां पहिरीं नवाज़ शरीफ़ साहब हो, उन खां पहिरीं नवाज़ शरीफ़ साहब खे अंधो कंहिं सभु ऑन रिकॉर्ड शयूं आहिनि। माज़ी जा जेके जलसनि में नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि चओ पिया त अॼु वरी अवां बि उन दरवाज़नि ते दर खड़कायो पिया। इहो मां तव्हांखे जवाबु ॾींदुमि। यासीन साहब लाइन ते आहे, मूंखे अगरि इजाज़त ॾियो त पोइ यकीन हुनजो हिकिड़ो कानूनी नुक़्तो बि अचणु खपे। यासीन साहब, ये बड़ा अहम है सवाल जो मैंने आपके सामने रखा था सुन्नी इत्तेहाद काउंसिल का। सर ये होगा क्या अब? क्योंकि हमने बहुत सारी चीजों का नतीजा जो है ना जी तो आखिर कर लेते हैं कि शायद स्टे ऑर्डर के बाद सारा कुछ ही खत्म हो गया। जी अभी सिर्फ पेशावर हाईकोर्ट का आर्डर सस्पेंड हो गया है, ठीक है सर। और आर्डर सस्पेंड होने के बाद ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने यह कहा कि लार्जर बॉन्ड कराई जाएगी और उसके अंदर इस मामले को टेकअप किया जाए। वो लार्जर बॉन्ड है ये ऑनरेबल सुप्रीम पर डिपेंड करता है। आपने इसकी प्रोसीडिंग के दौरान जहाँ बाकी जज दिया वहाँ जस्टिस हमदली मजहब ने ये अपना बात कही जो लोग हम कहते हैं कि क्या तहरीक इंसाफ ने इलेक्शन में रिजर्व स्टेशन के लिए नामिनेशन फाइल किया था, नहीं किया था, डायरेक्ट स्टेशन का निशान खत्म हो गया था। सर, ये तो बिल्कुल वाज़ेह है। और आप जो बात कर रहे हैं ये भी हम डॉक्टर करीम ख्वाजा साहब प्रोग्राम से पहले मैं भी उनके सामने यही बात रख रहा था कि तय है कि इलेक्शन कमीशन पाकिस्तान जो उसके बायलाज हैं, जो कानून है, वो यही कहता है कि अगर सुन्नी इत्तेहाद काउंसिल ने पहले मखसूस नशिस्तों की अगर पेशगी अगर उन्होंने नाम दिए थे पहले कि जी हम इलेक्शन जीत के आएंगे तो ये लोग होंगे, वो तो नहीं दिए। उसमें भी वाज़ेह है, उन्होंने खुद भी जो है इस चीज़ को माना है। फिर आगे आते हैं सर, उन्होंने PTI ने तो इलेक्शन लड़ी नहीं, आज़ाद लड़े हैं। तो उसके बावजूद ये सब चीज़ें जब क्लियर हैं, आप समझते हैं बिना कानून, और तो फिर आगे क्या होगा सर? सुन्नी इत्तेहाद का हेड भी इलेक्शन लड़ता और बैक के पार्टी के चेयरमैन की अस्सी से इलेक्शन लड़ता और वो जीत के आ जाता, तो फिर उनकी बात में बहुत वजन था। ठीक है, वो तो खुद इंडिपेंडेंट इलेक्शन लड़ा और उसने कोई लिस्ट पर फाइल ही नहीं की। तो आप ये लार्जर बेंच डिसाइड करेगी कि पेशावर हाईकोर्ट का जजमेंट सही या गलत है। और मेरे ख्याल में जो है ना लार्जर बेंच के बनने के बाद जो फैसला आएगा वो फाइनल होगा। फॉर द टाइम भी ये आर्डर सस्पेंड हुआ और उसकी सस्पेंशन की भी बहुत सारी वजूहत हैं जिसकी डिटेल में मैं नहीं जानना चाहता, क्योंकि एक खबर आपने उड़ाई हुई है कि चीफ जस्टिस 3 साल के लिए बनेगा। 5 जजेस में से एक जज को चीफ जस्टिस जिस तरह फौज में किया जाता है ऐसे यहाँ होगा। तो बहुत सारे बयान जो है ना हमारी हुकूमत भी वक्तन जो इस तरह के बयान देती है, हम आइन के अंदर मेजॉरिटी से फैसला करेंगे। आइन को 2/3 मेजॉरिटी हमारे पास है, हम आर्टिकल 175 ए को अमेंड करेंगे। सर, आपकी हुकूमत से यानी कि वफाकी वजीर कानून आजम नज़ीर ताहर साहब की बात करें, उनका जो पिछले दिनों बयान था उसका जिक्र कर रहे हैं कि उन्होंने जो बयान दिया है उसका जिक्र कर रहे हैं जो आपकी पार्टी से ही है। तो तय है कि कहीं ना कहीं ये पार्टी लाइन होगी, पार्टी का फैसला होगा, ऐसे तो वजीर कोई बयान नहीं देगा। नहीं देखें, मेरे नजदीक मैंने तो कल भी एक प्रोग्राम में कहा था, मैं आप भी कहता हूँ कि सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस का एक तरीका कर दिया गया है कि सीनियर मोस्ट आदमी चीफ जस्टिस बनता है। इसको आप पाकिस्तान आर्मी की तरह डील मत करें, वहीं बड़ी मुश्किल सूरत सामने आती है। नंबर 2, जनरल परवेज मुशर्रफ के दौर में सुप्रीम कोर्ट के जजेस की एज बढ़ा के 68 करने की कोशिश की गई थी, हाई कोर्ट की जजेस के 62 से 65 करने की कोशिश की गई थी। उस वक्त पूरी बार एसोसिएशन ने प्रोटेस्ट किया था और जनरल परवेज मुशर्रफ को भी मजबूर कर दिया था कि आप जजेस की एज को नहीं बढ़ा सकते। तो एक पॉलिटिकल गवर्नमेंट है, उनकी तरफ से इस टाइप के बयान आना, लॉ मिनिस्टर का कहना कि फिलहाल मुझे कोई डायरेक्शन नहीं है, लेकिन ना हाँ कर रहे हैं ना कर रहे हैं, उससे कहीं मगर जजों के साथ बैठ के उनको तो उन्होंने ये नजीर खुशखबरी तो सुना दी थी। आपने देखा होगा कि उनको उन्होंने रिक्वेस्ट भी की कि भाई आज जो है ना इस काम को यहीं रोक दें, हम इस पे भी सोच रहे हैं, हम उस पे भी सोच रहे हैं। तो ये फिर ड्यू रेस्पेक्ट एक लॉलीपॉप ही कहेंगे जो उन्होंने सारे जजेस के सामने रखा या दिया। अब जो चीजें जब सस्पेंड हो गई हैं तो 2/3 मेजॉरिटी तो आपके पास रही नहीं, केस का फैसला होगा ना।
जी तब जाके अमेंडमेंट लाएंगे, उससे पहले तो आपको अमेंडमेंट ला भी नहीं सकते, बिल्कुल सही कह रहे हैं। नहीं रहे आप जी फिर क्या करेंगे? तो मेरा कहना यह है कि हम लोग बगैर सोचे समझे बयान देते हैं। अपनी जमात के मुताबिक बात कर रहा हूँ। आखिर क्या जरूरत थी ये पंडोरा बॉक्स खोलने की? क्या जरूरत थी जुडिशियल कमीशन के इजलास में जाके ये कहने की कि आर्टिकल 175A में अमेंडमेंट ला रहे हैं, लिहाजा प्रोसीडिंग को रोक दिया जाए? तो जज साहिबान ने कहा कि पुराने कानून के मुताबिक जो कंसियां खाली हैं उनको पूरा किया जाएगा। तो बाद मामले को खुद बिगाड़ते हैं, खुद खराब करते हैं, और उन खराब करने का रिजल्ट तो है ना बाद मेरे नजदीक बेहतर नहीं आता। बहरहाल ये सुप्रीम टावर हाई कोर्ट का जजमेंट सस्पेंड हुआ है, कल लाजर बंद बैठेगी, वो क्या फैसला करतेंगे कि वो सुन्नी इताअत को। चलिए सर, एक कानून के तालिब इल्म और सीनियर कानूनदान की हैसियत से मैं आपसे पूछना चाह रहा हूँ, क्या जजमेंट आ सकती है? जजमेंट तो जो भी आए, मगर लाजमी है आपके सामने कानून सारा पड़ा हुआ है, इलेक्शन कमीशन पाकिस्तान का कानून, आइन आपके सामने है, आइन पाकिस्तान से आप वकूफ़ी वाकिफ़ हैं, रोज़ाना आपका उससे पाला पड़ता है और हर कोर्ट में आप खड़े होते हैं, क्या आएगा सर? सर जहाँ तक सियासत आई तो मैं सब हैसियत वकील के, लेकिन मैं इसके बात जरूर चाहता हूँ कि इलेक्शन एक्ट के तहत जो है 2017 के तहत हर पॉलिटिकल पार्टी ने अपने जो के लिए लोगों के नाम देने होते हैं, हम फाइल करने पड़ते हैं। जहाँ तक ये सारा कुछ नहीं हुआ, प्रोसीजर का डर नहीं किया गया, ना सुन्नी इताअत ने दिया ना तहरीक ने दिया। अब तहरीक इंसाफ के सारे लोग कहते हैं सुन्नी इताअत हैं, तो सुन्नी इताअत के अगर केस में बहस के पार्टी के सदर का इलेक्शन लगा होता और वो जीता होता और उसके बाद इतने मेंबर अगर उसको मिल किए जाते तो उनके केस में मेरे नजदीक वजन होता। लेकिन मैं इससे ज्यादा इसलिए नहीं कर सकता था कि अदलिया है, हमारी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट फाइनल कोर्ट है, कि मेरा अपना पॉइंट है कि पेशावर हाई कोर्ट जो है वो अपनी जगह पे है, लेकिन आज जो जिस जल्दबाजी में स्टे दिया गया और उस पर लाम के जो बात के स्टेटमेंट आए और उन्होंने जो कुछ कहा ये बहुत जल्दबाजी में किया गया, मैं ये कहता हूँ की जरूरत नहीं थी। ये एक खास मामला था, पहले ही लार्जर बैंक ले जाना चाहिए था, 3 जज साहिबान के सामने इस मामले को लेकर नहीं जाना चाहिए था, पहले लार्जर बैंक बनाते मामले को वहां ले जाते, वो अगर सस्पेक्ट ज्यादा जाता है ये फिर मामला वो वाला मामला शुरू करता है कि यहाँ ये हो गया, यहाँ ये हो गया। और जजिस के पॉइंट ऑफ व्यू में जिस तरह मैंने मोहम्मद फजल साहब का आपको रेफरेंस दिया जी, उन्होंने वही कहा जो हमारा पॉइंट ऑफ व्यू है, वो भी अब सुप्रीम कोर्ट के जज है ना, तो ये ऑब्जर्वेशन जो हमारे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जज साहिबान देते हैं वो बाजू का जजमेंट का हिस्सा नहीं बनता। ये जो इलेक्ट्रॉनिक मीडिया में हमारी खबरें आने लगी ना अदालतों की प्रोसीडिंग, सर ये भी तो खबर आ गई, ब्रेकिंग न्यूज आ गई कि जी तमाम जो इस जो कह सकते हैं मखसूस नशिस्तों पे जो हिस्सा दिया गया था PMLN को, पाकिस्तान पीपल्स पार्टी को, नून लीग को और कह सकते हैं कि अपना MQM को या जिसको भी मिला, अब वो अराकीन जो है इस पार्लियामेंट का हिस्सा नहीं रहे, ऐसी भी खबरें आई। मगर पार्लियामेंट का हिस्सा क्योंकि मैंने ऑर्डर ये पढ़ा नहीं है जी, क्योंकि वो लोग अलग उठा चुके हैं जी, अलग उठाने के बाद उन्होंने वज़ीर आज़म के इलेक्शन में भी पार्टिसिपेट कर लिया, वो सारे मामला किया, स्पीकर का इलेक्शन भी किया, तो फिर क्या वज़ीर आज़म का ओहदा भी खत्म कर देंगे, स्पीकर का भी खत्म कर देंगे, लेकिन चूंकि डिटेल ऑर्डर मेरे पास नहीं आया उसको बिल्कुल। मगर यासीन आजाद साहब ये बताइएगा कि क्या मुस्लिम लीग नून हमेशा आके बंद दरवाजों के सामने, कानूनी बंद दरवाजों के सामने क्यों खड़ी हो जाती है, या उनको खड़ा किया जाता है, या आपकी सफ़ों में से ऐसे लोग हैं जो नहीं समझते कि जी कहीं ना कहीं हम फंस जाते हैं? जब भी मुस्लिम लीग नून की तारीख उठा के देखते हैं कि आप कोर्टों के सामने जो है आपकी पार्टी खासतौर पर आके खड़ी हो जाती है बंद दरवाजा। मैं इसलिए कहता हूँ कि मैं वकील की हैसियत से ज्यादा बात करता हूँ कि कानून साजी करने के लिए कभी जल्दबाजी नहीं होनी चाहिए। ठीक है, कानून बनाने का तरीकाकार ये होना चाहिए, पहले आप अमेंडमेंट लेकर चले पार्लियामेंट में ले जाएं, डिस्कस करें, डिस्कस करने के बाद थर्ड मेजोरिटी आपके पास है नहीं है, क्योंकि हाउस की 2/3 मेजोरिटी चाहिए आइन के अंदर, एक लंबा प्रोसीजर है। तो अब ये तो है जल्दबाजी जब आप करेंगे तो का सामना करना पड़ेगा। मैं अपनी पार्टी के मुताबिक भी कहता हूँ कि बात
नहीं, अच्छी बात है सर, जो बात है वो करनी चाहिए। और कुछ ही लोग हैं अभी पाकिस्तान की सियासी पार्टियों में जो अपनी पार्टी को भी आईना दिखाते हैं माजरत के साथ, मगर अब लोग जो है ना यस मैन की तरह काम करते हैं कि जी नहीं आप जो कह रहे हैं दुरुस्त है, जो उसके बाद जो हाल यही होता है जो आप बयान कर रहे हैं, हम बयान कर रहे हैं। डॉक्टर करीम ख्वाजा साहब, तय आहे त हिन वक़्तु 2/3 मेजॉरिटी त न रही है जेका हिन वक़्तु ॻाल्हि कनि पिया यासीन दादा साहब त हाणे त पार्लियामेंट वटि उहो बि न आहे जेका तव्हां चऊं या PMLN चऊं या MQM मिलाए करे या जेके इत्तेहादी आहिनि किथे न किथे मौजूदा हुकूमत खे जेको सहारो ॾेई बीठा आहिनि 2/3 मेजॉरिटी ते रही रहे, हाणे त तव्हां का कानून साज़ी बि नथा करे सघो सर। सिंपल मेजॉरिटी वारी करे सघूं था, मगर इहा जेका 2/3 वारी नथी थी सघे बिल्कुलु जेसि ताईं को जजमेंट अचे ऐं लार्जर बेंच थिए, वरी जज साहिबु हिकिड़ो रिटायर बि थिए पियो, नओं चीफ जस्टिस अचे थो, उन जे लाइ बि इलाही चीज़ूं सोशल मीडिया ते हलनि पियूं। सो ऐं ॿियो बैन अवी हालात जेके आहिनि जेके हिन खिते में डेवलप थियनि पिया गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां या कुझु महीननि खां या कुझु अफ़गानिस्तान में जेके हालात तब्दील थिया आहिनि, इहे सभु इफेक्ट इहे सभु चीज़नि ते ईंदा आहिनि। ऐं जॾहिं भुट्टो साहिब खे लाथो वियो हो न त उहो असां सिंपली सम्झोसीं त PMA जी तहरीक आहे। पोइ भुट्टो साहिब खे शहीद कयो वियो, असां इहो सम्झोसीं त बाबा हीउ जेको आहे सो ईअं हाणे ख़बर पई, पोइ लेटर ऑन ख़बर पई त सोवियत रूस ऐं अमेरिका जो जेको आहे सो अफ़गानिस्तान में जहिड़ो थी वियो। परवेज़ मुशर्रफ आयो, सम्झियोसीं त बाबा इहो नवाज़ शरीफ़ जे जेको तयारु आहे अॻुवाह फलाणो, पोइ ख़बर पई त न बाबा हीउ त 9/11 थी वियो। बिल्कुलु। त हिन खिते में ऐं दुनिया जी जेके हालतूं आहिनि, फ़लस्तीन में जेको कुझु थिए पियो, यूक्रेन वॉर हले पई, हिन खिते में तालिबान जो टेक ओवर, रूस ऐं अमेरिका जी शिकताण आहे, बिल्कुलु चीन जो जेको सुपर पावर थियण आहे, बिल्कुल। त इहे सभु चीज़ुनि जो इफेक्ट तव्हांखे अॼु न त 5 साल खां पोइ, 4 साल खां पोइ, 3 साल खां पोइ सम्झ में ॻाल्हि ईंदी जॾहिं डीक्लासिफाइड डॉक्यूमेंट्स उते वॉशिंगटन मां निकिरंदा ऐं ॿिए हंधा निकिरंदा। सो तव्हांखे इन चीज़नि खे बि ॾिसणो पवंदो। पर असीं चाहींदासीं असांजे मुल्क में हर चीज़ ख़ैर सां हले ऐं आवाम खे सहूलियतूं मिलनि, महांगाई घटि थिए ऐं डेमोक्रेटिक प्रोसेस। जेका यासीन आज़ाद साहब जे साम्हूं बि ॻाल्हि रखी त हीअ जेके आज़म नज़ीर ताड़ साहब जेको विफ़ाक़ी वज़ीर क़ानून उहो जेका ॻाल्हि कनि पिया त हिकु तरफ़ जेका मां चयो त चीफ जस्टिस साहब खे आसिरो ॾेई छॾियो, उन्हनि खे चऊं त बाबा तव्हां हाली सबर कयो, ऐं असां इहो बि सोचूं था त उमिरि जो जेको तयन आहे चीफ जस्टिस जो उन में बि जेको आहे इज़ाफ़ो कयो वञे ऐं उनखे वधायो वञे, उनजी वाध कई वञे, यानी कि तयार चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब खे कंटिन्यू करणु चाहे थी हुकूमत। पर मंसूर अली शाह जी जेका जजमेंट आई आहे जी, तव्हां उनखे बि त जोड़ियो न, छा जो उनखां पोइ हू पियो थिए न, हा त ईअं फील पियो थिए त को खिचड़ी पके पई। वधीक अदालत लाइ असांखे एतिराम आहे मंसूर अली शाह जे लाइ बि, काज़ी फ़ाइज़ी सां ऐं सभिनी जजनि जे लाइ, पर चीज़ूं ईअं डेवलप पियूं थियनि त कुझु देर इज़ सम फिशी। अच्छा, ॿियो पाकिस्तान पीपल्स पार्टी बहसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लीडर जे सम्झो पिया त वाक़िअतनि हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे किथे न किथे रिलीफ मिले पियो, छाकाणि त अॼु अमरीकन सफ़ीर सां जेका अॼु मुलाक़ात आहे उनखे कीअं पिया ॾिसो, ऐं उनखां गॾोगॾु जेका हिन वक़्तु चौधरी परवेज़ इलाही खे रिलीफ मिलणु, इमरान ख़ान सां जेके मुलाक़ातूं ऐं ॻाल्हियूं थियनि पियूं, बुशरा बीबी जी जेको आहे सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे, लॻे पियो या इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई त हाणे असांजी डील थी वई आहे ऐं असां मज़बूत आहियूं। ॾिसो, पॉलिटिकल प्रोसेस खे हलणु खपे, तहरीक इंसाफ़ जो वोट बैंक आहे, हिन सां इनकार कान्हे। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त नवंबर में अमेरिका जी इलेक्शन आहे, उते बि जेको बि कुझु थींदो उनजो इम्पैक्ट बि पाकिस्तान में अचिणो आहे, असीं मञूं या न मञूं, ऐं 75 ईयर्स त इहो ई थींदो आयो आहे। सो कुझु चई नथो सघे, सही, पर पॉसिबिलिटीज़ हर चीज़ आहे। मखदूम साहब, तव्हां ईंदुसि सम्झो पिया त वाक़ई हाणे तव्हांखे रिलीफ मिले पियो, तव्हां ते बि केसिस थी विया, तव्हांजी लीडरशिप ते केसिस थी विया, पर किथे न किथे हाणे इहो तासुर तव्हांजी पार्टी जे मुख़्तलिफ़ लीडरशिप जे तरफ़ां अचे पियो त न हाणे असां सम्झो त मेन उन चइजे त हाईवे ते चढ़ी विया आहियूं जंहिंजो रस्तो किथे न किथे फिरीगिरी पार्लियामेंट जे तरफ़ वञे पियो। न इनशाअल्लाह साईं। ऐं जीअं डॉक्टर साहिबु चयो त अमेरिकन इलेक्शन्स जेके नवंबर में एक्सपेक्टेड आहिनि त उनजो इम्पैक्ट इंटरनेशनल सतह ते असांजे मुल्क ते बि अचिणो आहे, ऐं बिल्कुलु ॻाल्हियूं जेके असुल स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं थियणु खपनि,
ऐं उन खां पोइ अगरि ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ सां ॻाल्हियूं बि थियणु खपनि पर असीं इन जे करे असांजी पार्टी मेजर जी मर्कज़ी पॉलिसी आहे त उन्हनि सां असीं ॻाल्हाइण जे लाइ तयारु इन करे कोन आहियूं त उन्हनि जे असांजे नज़रिए में इलाही घणो फ़र्क़ु आहे पर बहरहाल न नज़रियो पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे में बि वॾो फ़र्क़ु हुयो ऐं वरी ॻाल्हि कजे त नज़रिये तव्हांजो मौलाना फज़ल रहमान ऐं अव्हांजी पार्टी जो बि वॾो फ़र्क़ु हुयो पर जो मौलाना फज़ल रहमान सां अव्हां वेहण जे लाइ जॾहिं तयारु आहियो उहो बि हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे त PML आहिनि मां वरी कोई सवाल कंदुमि त पीपल्स पार्टी सां छो न ॾिसो जमहूरी फोर्सिस आहे त हुन सां वेहण जमहूरी लाइ तयारु फोर्सिस आहियो। ज़रूरु आहिनि पर जमहूरी फोर्सिस पहिरीं असीं चाहियूं था त PMLN सभिनी खां वॾी नाजाइज़ शइ जी बेनिफिशरी आहे हींअर PMLN खे असांजे हिसाब सां 17 सीटुनि खां मथे PMLN वटि फॉर्म 45 जूं ऐं जेको हक़ीक़ी अवामी मैंडेट आहे आहे कोन ठीकु आहे पीपल्स पार्टी खे वटि जी ॻाल्हि खे अलॻि था करियूं JUI खे अलॻि था करियूं ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ खे पर सभिनी खां वॾी असीं सम्झो जेका असां सां नाजाइज़ी थी आहे त उहा घणे खां घणी नाजाइज़ी हिकिड़ी कराची में MQM खे जेको असांजो मैंडेट ॾिनो आहे ॿियो PMLN खे ॾिनो वियो आहे ॿियूं त ॻाल्हियूं थी सघनि थियूं पर उन सां जिन धुरनि सां डेडलॉक टुटंदो ऐं उहो मुल्क जे वसीतर मुफ़ादनि में पियो आहे असां कतई इहो नथा चऊं त असीं को पाकिस्तान जी फ़ौज जे ख़िलाफ़ु आहियूं या मुल्की इदारनि जे ख़िलाफ़ु इदारा असांजा आहिनि फ़ौज असांजी आहे ऐं ॻाल्हियूं थियणु खपनि ऐं अवामी मक़बूलियत अवाम बि असां वटि आहे सम्झो था त फ़ौज खां अलावा तव्हां कंहिंसां न ॻाल्हाईंदो न असीं छो न ॻाल्हाईंदासीं उहा ई ॻाल्हि असीं छो न ॻाल्हाईंदासीं पर असीं उन खां पहिरीं असीं फ़ौज खां पहिरीं असीं जुडिशरी खां इंसाफ़ जी तवका रखूं था जीअं अगरि जुडिशरी असांखे रिलीफ ॾिए थी ऐं कानून जे कानून जे दायरे जे अंदरि जेका असांजी गुंजाइश आहे ही जेको फ़ैसिलो आहे मख़सूस नशिस्तुनि वारो सीटुनि वारो इहो तव्हांजे हक़ में ईंदो ॾिसो हिन में हिकिड़ी टेक्निकलिटी आहे पहिरीं ॻाल्हि त असां इहो एक्सपेक्ट कोन पिए कयो त असांखां निशान खसियो वेंदो असां सम्झो त असांखे भले ते असांजे तहरीक इंसाफ़ जी पहिरीं ॻाल्हि त असांखे जेको असांजे निशान ते ऐं असांजे पार्टी ते इलेक्शन न ॾिनी वई ऐं जेके असांजा नॉमिनेशन्स रद्द कया विया या सम्झां थो त हिकिड़े जमहूरी अमल मुताबिक़ असां सभ सां ज़्यादती थी आहे पोइ बि उनजे बावजूदि बि असां वटि अवामी पॉपुलैरिटी असां वटि इन शइ जे लाइ असीं तयारु कोन हुआसीं त को ॿी पॉलिटिकल पार्टी में असांजे पंहिंजे उमेदवारनि खे ज़िम कराईंदासीं त ज़ाहिर आहे हुन में कुझु टेक्निकलिटीज़ आहिनि जीअं अगरि सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारनि जीअं इलेक्शन कमीशन जो मौक़ुफ़ आहे त हुननि पहिरीं लिस्ट न आहे ॾिनी हाणे अहिड़ो को जवाज़ ठाहे हिन मुल्क में कूड़ियूं FIRूं ठही थियूं वञनि ही त हिकिड़ी कुझु चंद सीटूं डॉक्टर साहब मुख़्तसर छा था सम्झो वाकई फ़ैसिले जी घड़ी आहे इहो सुभाणे जो जेको फ़ैसिलो ईंदो बींद कानून जो तालिब इल्म पॉलिटिकल सूझबूझ रखण वारो माण्हू इहे तव्हांखे लॻेव थो त वाकई सुभाणे जेका ॻाल्हि थींदी त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं इहे सीटूं वापसि इन्हनि खे मिली वेंदियूं पाकिस्तान लॉ मुताबिक़ थियणु न खपे इहो मुंहिंजो जेको हिकिड़ो ओपिनियन आहे पर ग़लति थी सघे थो बिकॉज़ असांखे अदालत जो हर फ़ैसिलो क़बूल आहे पर इलाही अहिड़ियूं चीज़ूं आहिनि जेके कानून में कोन हूंदियूं आहिनि पोइ उनखे अमेंड कयो वेंदो आहे आई डोंट नो छा इलेक्शन कमीशन जे कानून जे मुताबिक़ मां सम्झो पिया त हिननि खे न मिलणु खपनि जेको लॉ आहे वॾी महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब अवां आयो मखदूम साहब अवां जी वॾी महिरबानी यासीर दादा साहब आपकी बहुत शुक्रिया त या त फ़ैसिले जी घड़ी आहे फ़ैसिलो अची चुको आहे त किथे न किथे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं जेके सीटूं मिलणियूं आहिनि उन ते ॿुधणी थींदी ऐं ॾिसिजे त इहो लाजर बैंच जेको आहे सो कहिड़ो फ़ैसिलो ॾिए थो ऐं इहो फ़ैसिलो कंहिंजे हक़ में अचे थो आफ्ताब मोगर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।